वज़ाहत कयां असांजो फंड मिलंदो आहे तक़रीबन 1,31 जे बराबरि आहे। उहो साहब जहाँ जेका ॿुधायो था पिया बजट 1,30,30,00,000 31 लख ईअं 30 लख रुपया त 90 लख अगरि पघारुनि में वञनि था त ॿियो जेका हुए स्टेशनरी ख़र्चा फ्यूल आहे XYZ 20 लख कढूं त पोइ बि माना 20 लख त बचणु। मां अंदाज़ो ॿुधायोमांव न एतिरो नथो थिए साईं हुन में। ठीकु आहे सर, माना टेंडर तव्हां ॾिनो हूंदो न त ज़रूरु टेंडर जी हिकिड़ी फिगर पूरी हूंदी न फिक्स। न टेंडर उहो मां चवां थो न मूंखे हुनजी वज़ाहती हिकु हिकु इंडिविजुअल जी ख़बर न आहे। दादा तव्हां महिरबानी करे थोरो जेका फिगर ॾियो त तव्हां जेको पेवर ब्लॉक आहे उहो केतिरा फुट या मीटर ॾिनो आहे, केतिरी लागत सां हुनजो कमु करायो आहे तव्हां टाउन में? साईं हाणे इहो अंदाज़ो मूंखे न आहे मुंहिंजे ख़्याल। अगरि तव्हां ॿियो टेन्योर आहे, तव्हां गढ़िया सिंह जा एज़ ए टाउन चेयरमैन कमु कयो था त शहर जे हवाले सां ख़ासि करे तव्हां जूं कहिड़ियूं एफर्ट्स आहिनि ख़ुशूसी तौर ते स्पेशली जेके तव्हां शहर खे ग्रांट ॾिनी आहे टाउन जे तरफ़? बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हां जेको सवाल कयो आहे साईं इहो बाक़ाइदा सुठो सवाल आहे तव्हांजो। त असांजी कोशिशि जेका अथव उहा हिकु न आहे, तव्हांखे अगरि मां जवाबु ॾियां जेकी असां डेवलपमेंट कराई आहे। काफ़ी सारियूं शयूं आहिनि जेके मां पंहिंजे पहिरें टर्म खां वठी ऐं हिन टर्म में जेको असां पंहिंजी डेवलपमेंट जे नाते सां ॿुधायूं तव्हांखे त उहो अवल त हुन में इहो आहे त असां जेको सिस्टम असांजो हुयो ड्रेन जो नालनि जो जेके किना खूह बि चऊं था, मुंहिंजी अवलीन तरजीह पहिरियों बि उहा हुई ऐं हाणे बि इहा ई आहे त माशाल्लाह हुन में असां इहो कयो आहे त असां वटि हिते पाणी जी का उहा न थींदी अथव त बीहे पाणी वधि में वधि केतिरी बि बारिश थिए केतिरो बि पाणी निकिरे पाणी हलियो वेंदो आहे। कलाकु वधि में वधि कलाकु बि वॾो आहे असांजो माशाल्लाह अहिड़ो सुठो सिस्टम आहे पंहिंजो। ॿियो असां शहर में तक़रीबन हर पाड़े में हर घिटीअ में असां पेवर जो हिकिड़ो सिस्टम पूरो कयो आहे। तक़रीबन मां त सम्झमि 99% असां उहो पूरो करे चुकिया आहियूं। 1% हिकिड़ो रहे थो उहो बि इनशाला। अगरि तव्हां महिरबानी करे थोरो जेका फिगर ॾियो त तव्हां जेको पेवर ब्लॉक आहे उहो केतिरा फुट या मीटर ॾिनो आहे, केतिरी लागत सां हुनजो कमु करायो आहे तव्हां टाउन में? साईं हाणे इहो अंदाज़ो मूंखे न आहे मुंहिंजे ख़्याल में हिकु हिकु पाड़े में जेको मूंखे सम्झ में अचे थो असां किथे 10,000 फुट बि लॻायो आहे, किथे 20,000 फुट बि लॻो आहे त हुन ठीकु आहे सर, माना टेंडर तव्हां ॾिनो हूंदो न त ज़रूरु टेंडर जी हिकिड़ी फिगर पूरी हूंदी न फिक्स। न टेंडर उहो मां चवां थो न मूंखे हुनजी वज़ाहती हिकु हिकु इंडिविजुअल जी ख़बर न आहे। उहो तव्हां अगरि हिते चाहियो त पोइ तव्हांखे वज़ाहत मां बाद में ॾेई थो सघां फैक्ट्स एंड फिगर्स। बाक़ी ईअं हाणे हर शइ त यादि न हूंदी आहे, इंजीनियर बि आहिनि असांजा, ॿिया टाउन ऑफिसर बि आहे, उन्हनि खां वठी असां वटि सॼी अलाह जी महिरबानी आहे त हर शइ लिखत में अथव। ऐं थोरी हिन में ॿी बि वज़ाहत कयां मां त इहो फंड MPA फंड जो बि हूंदो आहे कुझु, हुन में हिसो असांखे जेको मिलंदो आहे MPA जे तरफ़ां, MNA जी तरफ़ां बि मिलंदो आहे असांखे, त उहो बि असां कोशिशि करे शहर में लॻाईंदा आहियूं। हे सॼो असां टाउन जे तरफ़ां न आहे, इहो सम्झो तव्हां MPA MNA जे फंड मां जेको ईंदो आहे स्पेशल फंड उहो उन जे थ्रू असां कराईंदा आहियूं। बाक़ी हा उन में इहो आहे त जेको कुझु असांजो पंहिंजो ज़ाती हूंदो आहे, जीअं असां मां तव्हांखे हिकिड़ी हुनजी थोरी वज़ाहत कयां, असांजो फंड मिलंदो आहे तक़रीबन 1,30,31,00,000 जे बराबरि आहे। इहा हिकिड़ी उहा ॻाल्हि आहे, को लिकियल ॻाल्हि न आहे, उहो मिले जंहिंमां असांजी पघारां लॻभॻि 90 खां 92 लख जे बराबरि आहे। ऐं उन सां गॾो गॾु उन में पेंशन आहे, ॿिया आहिनि। ऐं हाणे उन मां जेको बचंदो आहे हाणे जीअं फ्यूल आहे उहो बि हुन ते ख़र्चो थो थिए, गाॾियूं हलनि थियूं वञनि था, त जेकी असांजी बचति थींदी आहे तक़रीबन 8-10 लख रुपया जे क़रीब, कॾहिं मथे बि थींदी हूंदी। साहब जहाँ जेका ॿुधायो था पिया बजट 1,30,30,00,000 31 लख ईअं 30 लख रुपया त 90 लख अगरि पघारुनि में वञनि था त ॿियो जेका हुए स्टेशनरी ख़र्चा फ्यूल आहे XYZ 20 लख कढूं त पोइ बि माना 20 लख त बचणु। न मां अंदाज़ो ॿुधायोमांव न एतिरो नथो थिए साईं हुन में तक़रीबन। हाणे हुन में ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव त कुझु अहिड़ियूं माना ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, जीअं ईद जो मौक़ो थियो या ॿी का त्योहार थी या ॿी का हिते फैसिलिटेट करिणो आहे, असांखे अलॻि अलॻि डिपार्टमेंट जा ईंदा आहिनि त हे हिकिड़ो
उहो असांजे मिले छॾंदा आहिनि। हुन में उन्हनि खे असां गाॾियुनि जी सपोर्ट बि कंदा आहियूं, जीअं पोलियो जी ड्राइव हले थी, फ़ौज जी उहो थींदी आहे, हुन में तव्हां उन्हनि खे चवंदा आहिनि जेको अचे जॉइन करण जे बारे में, उहे बि असांखे चई वेंदा आहिनि। त उहो हिकिड़ो ॿुधाईंदा आहिनि असांखे त हीअ तव्हांखे करणी आहे। उन्हनि जा जेके बि ईंदा आहिनि उन्हनि खे असां पंहिंजे फैसिलिटेट कंदा आहियूं, ऐं असांखे करणु बि खपे। हिकिड़ी भलाई आहे, हिकिड़ी शहर जे लाइ भलाई थी थिए। एतिरा केतिरा डिपार्टमेंट हूंदा अथव जेके असांखे चवंदा आहिनि। जीअं हाणे अॼु थियो, तव्हां ॾिठो त हेॾे स्कूल वियासीं असां, टोपी रखियो ॾियारो, त उन में मां पंहिंजे तरफ़ां बि उन्हनि खे वञी चयुमि त जेके ॿारड़ा आया, मां चयो उन्हनि खे ख़ुशि करण लाइ कुझु न कुझु हुते असां उहो करायूं। त इहे अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि। उन में तक़रीबन हाणे मां तव्हां जेकी ॻाल्हि कई त 20 लख रुपया बचणु खपनि, बची बि सघनि था एतिरा, बिल्कुलु आहे। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि सम्झायां तव्हांखे, इहो कॾहिं अलॻि सां तव्हां वेहो के असां सां, त तव्हांखे हिन असां सॼी वज़ाहत करे था सघूं कि कहिड़ी कहिड़ी जॻह ते ख़र्चु थियो, महीने में जेको असांजो बचे थो उनखे असां छा कंदा आहियूं, उनखे असां कीअं यूटिलाइज़ था कयूं।